जय झूलेलाल। ख़ुशि आहियो? अॼु असां मौजूदु आहियूं गोंदिया जे मिर्चुमल कोट परिवार ऐं सिंधी जनरल पंचायत गोंदिया जे केरु बणंदो सियाणो जे मंच ते। अचो त ॾिसूं असांजा ॿार सिंधीअ में केतिरा होशियार आहिनि। हाणे ख़बर पवंदी। जय झूलेलाल। अॼु केरु बणंदो सियाणो जे एपिसोड में असां सां गॾु आहिनि तनिषा सोनू केशवानी। ये कक्षा दूसरी में पढ़ंदा आहिनि कौंडल प्री स्कूल में, हरिकाशी नगर गोंदिया में रहंदा आहिनि। त अॼु इनसां खेॾंदासीं केरु बणंदो सियाणो। छा तव्हां रेडी आहियो? हाँ। हाँ, त घुमायो वील। 11 10 नंबर। छिल्का। छिल्का खे सिंधीअ में छा चइबो आहे? खल ऑप्शन ॿुधी वठो पोइ ॿुधायो। खखड़ी, खल, खाॼो, कमंद। खल राइट आंसर। ॿियो क्वेश्चन, घुमायो वील। फूल नहीं, 13 नंबर। ये वील जहाँ रुकेगी वहाँ पे, ठीक है। काला रंग खे सिंधीअ में छा चइबो आहे? कारो कारो। राइट, पर ऑप्शन भी ॿुधो पोइ जवाब ॾियो। कारो, अछो, ॻाढ़ो, नीरो। कारो कारो। राइट आंसर। अगलो क्वेश्चन, घुमायो वील। फाइव नीले रंग खे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन साओ, अछो, ॻाढ़ो, नीरो। नीले रंग खे सिंधीअ में छा चइबो आहे? ऑप्शन ॿुधायांव असां? साओ, अछो, ॻाढ़ो, नीरो। साओ नीले रंग खे सिंधीअ में छा चइबो आहे? कारो नीलो नीरो। राइट आंसर, नीरो। अधु नालो त हुन में ई आहे। राइट, चलो अगला क्वेश्चन। नेक्स्ट, घुमायो वील। 13 तो हो गया, फिर से घुमाओ। वन पहला, चाचा जी धी खे छा चइबो आहे? चाचा जी धी खे सिंधीअ में छा चइबो आहे? ॾेरोट, सौट, मारोट, उपाट। सौट। राइट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन, घुमायो वील। 16 बिह कहिड़े बूटे जी जड़ हूंदी आहे? बिह कहिड़े बूटे जी जड़ हूंदी आहे? आलू, मूली, कमल ककड़ी, गाजर। बिह खे असां हिंदी में छा चवंदासीं? सिंधी में बिह, हिंदी में छा चवंदा आहिनि? ऑप्शन आलू, मूली, कमल ककड़ी, गाजर। नहीं, रॉन्ग आंसर। आलू। रॉन्ग आंसर। चलो, तव्हांजा 4 सवाल जा जवाब सही आहिनि। तव्हांखे मिलंदो इनाम। अॼु असां तनिषा सां गॾु हिकु प्रतिज्ञा वठंदासीं। त जेको मां चवां उहो तव्हांखे चइणो आहे। सिंधियत जो नारो असां बुलंद कंदासीं। सिंधी जो नालो असां बुलंद कंदासीं। झंडो इंसानियत जो असां फहिराईंदासीं। झंडा असांजो फहिराईंदासीं। झंडा इंसानियत जो असां फहिराईंदासीं। झंडा असांजो फहिराईंदासीं। और हमेशा घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। और असां घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। जोरदार ताड़ियूं। अॼु जे हिन प्रोग्राम जा सहयोगी आहिनि श्री बालाजी एजेंसी, वी शाइन नोटबुक्स, श्री राजस्थान कन्या विद्यालय, बावली चौक, गोंदिया। रस्तो मुश्किल ज़रूर आहे पर मंजिल ज़रूर मिलंदी। इन ई वीचार सां असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए सियाणे ॿार सां। जय झूलेलाल।